नाज़िम ॿियनि शहरनि जी मोरो में भी पाणी खोट ख़िलाफ़ आबादगार केतिरनि ॾींहंनि खां एहतजाज करे रहिया आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ लाइन ते मौजूद आहे अख्तर लग़ारी। जी अख्तर, छा अपडेट साईं? जी ही मोरो भरसा है सेड़ा लेट माइनर जिनके पुछड़ी जा आबादगार हैं जिनके काफ़ी अरसे का पानी न मिलन करे मोरो प्रेस क्लब आडो गुजरल 5 ॾींहंनि का एहतजाजी मुज़ाहिरो करे धरनो हणी बुख हड़ताल ते वेठल हैं, पर उन्हनि जी केर बि ॿुधण वारो न आहे। ये जेके आबादगार हैं उहे नंढा आबादगार हैं, उन्हनि सां गॾु हारी पोरे ताईं मज़दूर बि हुया। उन्हनि जो चवणु आहे त असांखे काफ़ी अरसो गुज़री वियो आहे, असांजी शाखुनि खे पाणी नथो मिले। एरीगेशन डिपार्टमेंट जो जेको इंजीनियर आहे ठारू शाह जो ऐं एसडीओ आहे उहे असां खां वॾी रिश्वत जी घुर करे रहिया आहिनि ऐं जेको पाणी आहे असांजे हिसे जो उहो बाअसर वॾेरनि ज़मींदारनि खे विकिरो करे ॾेई छॾनि था, जंहिं करे असां वटि पाणी नथो पहुचे। असांजूं ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि, फ़सुलु सड़ी सुकी विया आहिनि, माल मता उन में मरी रहियो आहे, पर उन्हनि खे को बि तदारक ऐं हुनखे क्यास नथो अचे। इन हिसाब सां असां मोरो प्रेस क्लब आडो 5 ॾींहंनि खां एहतजाज करे रहिया आहियूं, पर हुकुमराननि जे मथे ते जूम कान थी सुरे। हिन चयो आहे जेसि ताईं असांजो मसइलो हल न थींदो, पाणी न मिलंदो, असांजो एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। जी तव्हां सभिनी जी अपडेट करण लाइ महिरबानी।